अची वई है बटालू वठी आई है ना छो मां मार्केट वई हुयम। हाँ तो पोइ बाबा मार्केट में तो बाहि लगी पई आहे। मार्केट में वरी बाहि लगी वई ई मुल्क में थी छा रहियो आहे बाबा मार्केट में बाहि लगी पई आहे मतलब तो महंगाई वधी वई आहे। अच्छा भाई मां तो सोचे रहियो आहियां कि मार्केट में बाहि लगी वई आहे तो बटालू उतां बॉइल करे खणी आ इन सां गैस जी बचत भी थी। हाय बाबा तुझो कंजूसियूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह। चरी न के कंजूस आहे न बचत चंदा आहिनि बचत। तहां मूंखे 50 रुपया ॾियो त मां वञी बटालू वठी अचां। 50 रुपया केतिरे जा थी न बटालू? 80 रुपए जा। ये बटालू ने बकरो आ बाबा कीमतूं आसमान सां पयूं ॻाल्हाइनि। तव्हां कहिड़ी दुनिया में था रहो? आसमान सां ॻाल्हियूं था कनि? अरे बाबा कहिड़ी ॻाल्हियूं था कनि आसमान सां? इहो ई त महमूद साहब केॾा कंजूस आहिनि। ॾिस मूंखे कंजूस न चवंदी कर त पोइ छा चवां मां तव्हांखे? एटीएम मशीन। काश मां एटीएम मशीन हुजा। बाबा मां हाणे थकजी पई आहियां मां वञा पई आराम करण। या अल्लाह मां थकजी पई आहियां बाबा जी कंजूसिन खां। 40 रुपए जी शइ लाइ ॾींदा आहिनि मूंखे 20 रुपया ऐं 20 रुपए जी शइ लाइ ॾींदा आहिनि मूंखे 2 रुपया। केसि ताईं बाबा जूं इहे कंजूसियूं मां बर्दाश्त कंदमि? हिकिड़े कम लाइ 10 दफ़ो मूंखे मार्केट वञणो पवंदो आहे। या अल्लाह मुंहिंजे बाबा खे हिदायत ॾे। कॾहिं हिननि जूं कंजूसियूं ख़तमु थींदियूं? सॼी ज़िंदगी मुंहिंजी गुज़री वई हिननि जूं कंजूसियूं घटि कोन थियूं थियनि। बाबा एतिरा सारा बटालू ई सभु बटालू खाईंदे तव्हांजो पूरो ॾींहुं गुज़री वेंदो। न बाबा ये मुंहिंजे लाइ न आहिनि। त पोइ भाई तुंहिंजे लाइ आहिनि। मां एतिरा खाईंदमि? अरे बाबा ये खोड़ है न। ऐं ॻाल्हि ॿुध सुभाणे लाइ बि थोरा बचाए रखजांइ। अब्बा तूं जूं ये कंजूसियूं। चुप कर आराम सां खा। ईअं त मां बुख में ई मरी वेंदसि। बाबा इहो सभु खेसि ताईं हलंदो? छा? ही बटालू। हिकिड़ो मिंट बाबा वॉशरूम मां छा खज़ानो निकितो आहे? न खज़ानो न त पोइ किरायो निकितो आहे किरायो। तव्हां वॉशरूम किराए ते पिया ॾियो? अरे न बाबा वॉशरूम न कमरो। मां पंहिंजो कमरो किराए ते कोन ॾींदसि। इहा ॻाल्हि तव्हां कनि खोले ॿुधी छॾियो। अरे बाबा मां तुंहिंजो कमरो किराए ते कोन थो ॾियां। अच्छा त पोइ तव्हां पंहिंजो कमरो किराए ते पिया ॾियो? न मथे वारो कमरो हू मथियो वारो कमरो? बाबा हुन कमरे में को कुत्तो बि न सुम्हे। अरे बाबा कुत्तो न सुम्हंदो इंसान त सुम्हंदो न। हूअं बि कुत्तो जेको आहे किरायो थोरे ॾींदो। अच्छा त पोइ उहो कहिड़ो इंसान आहे जेको हुन कमरे में रहंदो बि ऐं किरायो बि ॾींदो? मां इश्तिहार ॾेई छॾियो आहे। हिन शहर में खोड़ अहिड़ा बेघर माण्हू आहिनि जेके जी रहंदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। लगे तो के वॾे शहर में आयो आं। दफ़ा ॻोठो आयो आं। वो भी नंढड़ो ॻोठो असांजो। कराची पहिरियों दफ़ो आयो आं छा? दफ़ा ॿियों दफ़ो आयो आं ॿियों दफ़ो। लगे तो त पोइ तोखे कराची जे बारे में सभु ख़बर हूंदी। यार हाणे इहो आहे त मूंखे एॾी ख़बर न आहे। छो सफ़ा अॻे आहे छा? यार इहो मूंखे यादि न आहे। अम्मा ॿुधाईंदी आहे त मां पूरे 1 महीने जो भी न हुयुमि त हिते आयुमि कराची। 1 महीने जो है जी? यार पोइ त तोखे चङी तरह यादि हुजणु घुरिजे। अच्छा सफ़ा अहिड़ी ॻाल्हि आहे छा? पोइ त यार इन जो मतिलबु त इहो थियो त मुंहिंजी याददाश्त थोरी ठीकु न आहे। अकुल बि घटि अथई जी? कुझु न बैग ॻोरी थी लॻे हिन में वॾो सामान थो लॻे। हिन में मुंहिंजी हर शइ आहे सभु। ॻोठा अकेलो आयो आहे? न भाउ न मां ॻोठो केला आंदा ई न आहिनि। मुंहिंजो मतिलबु केला न तूं अकेलो आयो आहे अकेलो?
हाँ जी अकेलो आयो आहियां अकेलो खाधो अथई कुझु ॿुध भला इहो पुछे जो तो कुझु भला खाराईंदे छा असां बि ॿुधो आहे साईं शहर जा माण्हू वॾा महिमान नवाज़ हूंदा आहिनि ग़लति ॿुधो आहे तूं छा चई मुंहिंजो मतिलबु आहे त साम्हूं होटल आहे तूं वञी होटल ते खाई आ हा यार पर पैसा पैसनि जो तूं फिक्र ई न कर वञी हुते मुंहिंजो नालो खण तोखे मानी ईअं ई ॾींदो हलो ठीकु आहे एसि सामान काॾे थो खणी वञे तो अंदरि बैग मना आहे या बैग तूं मूंखे ॾेई वञ समा कंदे मुंहिंजे सामान हा सफ़ा ईअं मिली थी रही हाँ हाँ कुझु न तूं वञी खाई आ मानी मां हिते ई बीठो आहे परेशान न थी जाए यार हे वठ भला हाँ ॾाढो भलो माण्हू आहे यार बीह जाया पर गॾु हलूं हा पर वरी सामान हलो ई न आहे न चवंदो ॾे न महिमान ई बसि पोइ तूं बीह मां हिते ई ठीकु आहे आराम सां खाई अची जाए परेशान न थी जाए मां हिते ई बीठो वयमि ठीकु आहे ॾाढी करे हो अड़े मूंखे फुरे वियो मुंहिंजी हर शइ खणी वियो मां त सम्झो त ॾाढो भलो माण्हू आहे पर न साईं मूंखे लुटे वियो मुंहिंजो सॼो सामान खणी वियो इनखे कीड़ा पवंदा कीड़ा अमां त चवंदी शहर जा माण्हू भला हूंदा आहिनि पढ़ियल लिखियल हूंदा आहिनि पर न साईं फुरू हूंदा आहिनि फोरू पहिरें नंबर जा हे छा कंदुसि हाणे मुंहिंजो सॼो सामान खणी वियो पोइ काॾे वञा कंहिंजो दर खड़कायां कराचीअ फोरन ते लानत लानत या कराचीअ फोरन ते लानत लानत या अरे हिते हाणे छा कंदुसि हाँ घर जो त कुझु कयां इश्तिहार ॾिठो उहो काॾे उहो त संभालियल आहे न हा पियो आहे पोइ हल भला घर थो ॻोल्हियां इनखे बि ॾिसी रहंदुसि उत गुलाब उथ फवाद अहिड़ा जे ॿ टे जुआन ॿिए बि मिले न तुंहिंजी क़िस्मत ई खुली वेंदी ॾिसूं था अंदरि छा आहे सरह जो तेल ॻोठ में अंग्रेजी फणी आईनो हेॾी के फुरे आयो छा हा हेॾे 20 ज़िप में हूंदो असुल सामान त 20 ज़िप में आहे न ही छा आहे ही गंजी ही फणी अहिड़ा जे ॿ टे ॼणा ॿिए मिलिया न त तुंहिंजो कमु बि थियो हल बैग त पोइ बि कम जो आहे हाणे हिन सामान खे छा रेडी लॻाए उन ते खपायां छा अहिड़े बुख मरंदे अहिड़ा जे ॿ टे मिले ई त हाय मुंहिंजा प्यारा बाबा साईं तुंहिंजूं कंजूसियूं अञा हिन साबुण खे घणा ॾींहं हलाईंदे अब छा थियो हिन साबुण खे पुट हिन साबुण मां अञा 2 वॻा ॿिया बि मां धोई सघां थो ठीकु आहे 2 ॾींहं त गुज़री विया काॾे विया तव्हांजा किराएदार अची वेंदा पुट अची वेंदा कुर्बानी जा ॿकरा बि अची वेंदा कुर्बानी जो ॿकरो हिन घर में अॼु ॾींहं ताईं कुकुड़ नाहे आयो ऐं तव्हां ॿकर जी ॻाल्हि पिया कयो ॿियनि जे घरनि में ॾिसो कॾहिं कढ़ाई कॾहिं बिरयानी कॾहिं निहारी ऐं असांजे घर में सब्जी दाल दाल सब्जी सब्जी दाल सब्जी ऐं ॿिए ॾींहुं वरी दाल छा थी पियो हाँ अरे बाबा घर जी दाल मुर्गीअ बराबर हूंदी आहे चरी अच्छा पर असांजे घर जी जेका दाल आहे न उहा बिल्कुलु बाजरीअ जहिड़ी आहे जंहिंखे का कुकुड़ खाइण बि पसंदि न करे बाबा सबर जो फल जेको हूंदो आहे न मिठो हूंदो आहे चरी मिठो हूंदो आहे बसि हिकिड़ो इहो ई फल आहे जेको तव्हां मूंखे सॼी ज़िंदगी खारायो आहे वड़नि ते बि मेवा थींदा आहिनि उहे त तव्हां मूंखे कॾहिं न खाराया हा त बराबरि आहे घर में जेको आहे ॼमूं जो वण लॻियल आहे उतां ॼमूं पटे खा थोरा मुंहिंजे लाइ बि खणी अचां बाबा असां पंहिंजे घर में वण कॾहिं पोखियूं हुन मां फल खाईंदासीं खाईंदासीं पुट खाईंदासीं जॾहिं हिन घर में किराएदार ईंदा न
हिन घर में पैसनि वारा वण लॻी वेंदा जेके रुगो पैसा ई ॾींदा पैसा ऐं पैसा ई पाण खाईंदासीं। छो दुबई जो को बादशाह तो अचे छा असांजे मथे वारे कमरे में रहण? बाबा चाहे बादशाह हुजे या गुलाम हुजे पैसा ईंदा पैसा। बाबा इन खुडड़ीअ जहिड़े कमरे में तव्हांखे केरु एतिरा पैसा खणी आणे ॾींदो? अरे बाबा उन मां पैसा कढणु मुंहिंजो कमु आहे न चरी। अच्छा मतलब केतिरा पैसा ॾींदा? एतिरा ई पैसा ॾींदा न तव्हांखे? अरे बाबा कुझु त ईंदो। अच्छा त पोइ तव्हां उन्हनि पैसनि मां छा वठंदो? मर्सिडीज़? बाबा हाँ अचां थो। Who are you? फवाद। What? फवाद खान। How are you, Said? हैं? बाबा तू फवाद खान थी सघे थो त छा मां हमायूं सईद नथो थी सघां? फवाद छा कयो भाई? कमरो छो? रहण जे लाइ। मां कॾहिं चयो त मरण लाइ? मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त मां तोखे कमरो रहण लाइ छो ॾियां? मां इश्तिहार ॾिठो। इश्तिहार? चांहि जो या गंजीअ जो? तव्हां कमरो किराए ते ॾियण जे लाइ अख़बार में इश्तिहार ॾिनो हुयो न, मां उहो ॾिठो तॾहिं आयो आहियां। हा पैसा आहिनि खीसे में या कंगलो ईअं दॿा? पैसा खोड़ पैसा ज़ाहिर आहे तॾहिं त आयो आहियां हिते। हा त पोइ ॿाहिरि छो बीठो आहीं? अच न अंदरि रख संदलीअ ते पेर मुंहिंजा मोर लाॾा। हले चोरी करे शक्ल जो त बाबा तूं ॾाढो चङो थो लॻी शरीफ़ थो लॻी। हाँ बाक़ी त हाणे अलाह खे ख़बर आहे। जी साईं मुंहिंजी शराफ़त जा चर्चा त परे परे ताईं मशहूरु आहिनि। चर्चा त हूंदा ज़रूर पर ख़र्चो बि त कंदो हूंदे न। जी मुंहिंजो मतिलबु आहे त ख़ुशहाल खाइण सां तालुक हूंदो न तुंहिंजो बाबा। हा खाइण पीअण वारा ज्वाला था लॻो। जी साईं खाईंदा जाम हूं बाक़ी पीअण जा सफ़ा घोड़ा आहियूं। हा कुझु न साईं। हा अच्छा हा अच्छा मां तोखे जेको कमरो ॾेखारण थो चाहियां न उहो एॾो त भलो कमरो आहे जो तो कॾहिं 5 स्टार होटल जो अहिड़ो कमरो न ॾिठो। वाह साईं ज़बरदस्त इन ई कमरे जी तलाश हुई सफ़ा। अच त तोखे मां जल्दी ॾेखारियो। बाबा हे कमरो जेको आहे न हिन में तमामु वॾा माण्हू रही विया आहिनि। वॾा माण्हू साईं आलम चलो बि अचे हिते रहंदो। न मुंहिंजो मतिलबु आहे इहे वॾा माण्हू न जीअं नवाब हूंदा आहिनि फिल्म स्टार हूंदा आहिनि मायरा खान त हिते ॿ टे महीना रही वेंदी आहे। हिन कमरे जो जीअं दरवाज़ो खोलींदे न अहिड़ी ख़ुशबूदार हवा ईंदी जो तबियत ख़ुशि थी वेंदी। ए छा आहे? ये कमरो? कमरो आहे? हा त तोखे छा टॉयलेट थो लॻे? हिन 5 स्टार जो घणो किरायो आहे? बाबा शरीफ़ माण्हू नज़र थो अचे। को ॿियो हुजे हा न त उनखे त मां वधीक ॿुधाया पर तुंहिंजे लाइ सिर्फ़ु इशारनि जा ज़बान सम्झंदो ई न। 800 रुपया? चरियो जो ई जा 800 रुपया न 8000। अरे 600 रुपए में त पेट्रोल जा 3 लीटर बि कोन था मिलनि। छा नालो ॿुधायो तव्हां पंहिंजो? गुलदस्तो? न गुलाब। अच्छा गुलाब। त गुलाब हाणे जेको मां तव्हांखे कमरो ॾेखारण वारी आहियां उहो कंहिं गुलदस्ते खां घटि न आहे। हुन कमरे में वेही तव्हां सफ़ा गुलाब जा गुल लॻंदव। तव्हां बि कंहिं गुल खां घटि कोन्ह हो। हिकिड़ो मिंट तूं मूं ते लाइन पियो हणी? लाइन में त बीठो आहे न। तूं छा ॻोठ मां आयो आहीं? जी हा। ही जेकॾहिं ॻोठ मां आयो आहे त हिन वटि त रुपियो टको बि कोन हूंदो। छा चयो तव्हां? कुझु न तूं मूंखे इहो ॿुधा त तूं पंहिंजे ॻोठ मां कुझु खणी त आयो आहीं या बसि ईअं ई आयो आहीं? हा दुआ। छा? खोड़ सारियूं अमड़ जूं दुआऊं। तूं असांजे हिन कमरे में रहण जे लाइ अमड़ जूं दुआऊं ॾींदे पैसा कोन ॾींदे असांखे? हा पैसा बि आहिनि छो न आंदा आहिनि। हा त छा नालो तव्हां पंहिंजो ॿुधायो? गुलदस्तो? न गुलाब नालो आहे न गुलाब। पोइ ठीकु आहे
अच मां तोखे कमरो ॾेखारियां। बाबा ही बाबा हे नमूनो किथां आंदो थी? न बाबा ये गुलाब आहे। बाबा कहिड़े उजड़ल बाग मां हे गुलाब पटे आई आई? बाबा ही असांजो किराएदार आहे, मथे कमरे में रहंदो। यानी त बाबा किराएदार? बाबा ही हिकिड़ो ई आहे। तव्हांजूं अखियूं त ख़राब न आहिनि थी वयूं? न न न न पोइ तव्हांखे ॿ नज़र छो पिया अचनि? मुंहिंजो मतिलबु आहे त मां अॻु में हिकिड़ो किराएदार रखी छॾियो आहे न। रखी छॾियो आहे? हाँ। किथे आहे? अंदर। मतलब वो हींअर खां ई अंदर हलियो वियो? बाबा जेल में न मतलब अंदर, उहो न अंदर मतलब कमरे में अंदर आ। वाह 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 वाह, वाजी ॻाल्हि कई थी, वाजी ॻाल्हि कई अथई। हा त बसि ठीकु आहे, तूं हिन खे वञी ॾेखारे, कमरो ॾेखारे अचेसि। थैंक यू बाबा। अचो तव्हांखे मां कमरो ॾेखारियां। वाह साईं वाह, हाणे त मुंहिंजी धीउ बि कारोबारी थी वञे। यानी कमरो हिकिड़ो ऐं किराएदार ॿ, डबल डबल किरायो। वाह 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 वाह, मुंहिंजी धीउ पक थी वई त मुंहिंजो ई खून आहे। वाह 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 वाह। अच्छा मां तव्हांखे पंहिंजो आलीशान रूम थी ॾेखारियां। तव्हां बि हिकु ॿिनि खे सुञाणो पिया छा? चोर? मां तोखे छॾींदुसि कोन। मां हिन खे न छॾींदुमि। मुंहिंजो सामान किथे आहे? मुंहिंजो सामान कहिड़ो सामान? मां तोखे सुञाणिया बि कोन थो। सुञाणे ई नथो? हा अरे हुते त वॾो महिमान नवाज़ पियो थी। हाणे तूं होटल ते वञी मानी खा, मां तुंहिंजे सामान जी हिफ़ाज़त कंदुसि। मुंहिंजो सामान किथे आहे ॿुधाए? अरे कहिड़ो सामान हो तुंहिंजी बैग में? हिकिड़ी शीशी, हिकिड़ो अचार, हिकिड़ी गंजी, कच्छो, फणी, तेल, ॿियो छाओ? त ॿुधो, मां तव्हांखे पहिरियों सम्झो त बांदर आहे, बांदर न आहे, तव्हां त गधा आहियो, गधा आहियो न तव्हां। जेको बि आहे हिन खे चओ त मुंहिंजो सामान मोटाए ॾे। ॻाल्हि ॿुध, तो हिन जो बैग चुरायो आहे? न चाचा न। अरे केरु चाचो, कंहिंजो चाचो? बाबा मुंहिंजे भाउ त शादी बि कोन कई, शाम खां हुन ते एॾो वॾो इल्ज़ाम छो थो वणी? मुसाब मां का बि चोरी न कई। मां त हिन ग़रीब जी मदद पियो कयां। मदद पियो करे? कहिड़ी तूं मुंहिंजी मदद कई आहे ॿुधाए? मां तोखां बैग वरितो, हा तूं होटल ते वए, हा वापसि आए न आहे, मां इंतज़ारु कंदो रहियसि, तूं न मोटे। कूड़, सरासर कूड़ तो ॻाल्हाए, कूड़ तो ॻाल्हाए। मां कूड़ थो ॻाल्हायां? मां कूड़ छो ॻाल्हाईंदुसि? मां तो चवां कूड़ न ॻाल्हाए। किथे आहे मुंहिंजो सामान? किथे आहे? तुंहिंजो बैग मथे कमरे में पियो आहे। हा वञ, वञा थो ॾिसां मां। वञ खणी थो छा? ॾिस गुलाब, तोखे तुंहिंजो बैग मिली वेंदो ऐं कमरो बि मिली वेंदो, पर हिकिड़ी शर्त ते। जी शर्त? कहिड़ी शर्त आहे ॿुधायो? ठीकु आहे, शर्त इहा आहे त तव्हां ॿिन्हिनि खे कमरो शेयर करे रहणो पवंदो। शेर? बब्बर शेर आहे छा कमरे में? शेयर मतलब त तव्हां ॿिन्हिनि खे गॾु रहणो पवंदो, मतलब तव्हां ॿई रूममेट हूंदव। हुन चोर सां गॾु? न मां न रहंदुसि हुन सां गॾु, हू चोर आहे। ॾिस गुलाब, तूं मुंहिंजी ॻाल्हि बि कोन मञींदे। अच्छा तव्हां चओ था क़बूल आहे? मूंखे क़बूल आहे। क़बूल आहे छा? क़बूल आहे, कंहिंजो निकाह पियो थिए। फवाद, ॾिस तूं हुन सां गॾु पंहिंजो रूम शेयर करे छॾ न। हिन ॻोठ जे जट सां? अरे जट न, पूरियूं 4 जमातूं पढ़ियल आहियां, 4। वॾो पढ़ियल आहे। हे त ख़ाली आहे।